अकुलमंद चौकीदार जी कहाणी। सही मुंहिंजा हिकु साल मिस्र शहर में सख़्तु ॾुकार पियो। असीं ॻाल्हि था कनि त केतिरा ई माण्हू बुख सबबु मौत जो शिकार थी विया। मिस्र जे बादशाह ॾुकार खे मुंहुं ॾियण लाइ ॾाढी कोशिशि कई ऐं तमामु घणो खज़ाने मां ख़र्च पिणु कयो, पर तॾहिं बि सॼे मुल्क जी पूराई न थी सघी। सही मुंहिंजा जॾहिं हिर पाक जूं आफ़तूं ॾुकार ईंदा आहिनि त इहे ॾाढा मुश्किल हूंदा आहिनि। सही बादशाह तंहिंखे मुल्क जी ॻणती हुई, हिकु राति उन ई ॻणती सबबु खेसि निंड न पिए आई ऐं पंहिंजे बिस्तरे तां लही महिला ते अङण में आयो ऐं टाइम पास करण लाइ, राति गुज़ारण लाइ हेॾां होॾां चकर काटणु लॻो। थोरो जो अॻिते वियो, ॿाहिरि आयो त ॾिठाई त परियां हिकिड़ो चौकीदार हुनखे नज़र आयो। त मुंहिंजा बादशाह सलामत चौकीदार खे सॾु कयो ऐं चौकीदार खे चयईं त चौकीदार, मुल्क में वॾो ॾुकार आहे, तूं पाण ॼाणी थो। इन परेशानी सबबु मुंहिंजी निंड फिटी वई आहे। वेले अॼु का अहिड़ी आखाणी ॿुधा त भा दिलि का विंदरजे, का राति गुज़रे, ॿियो भला छा कजे। ते मुंहिंजा ॻाल्हि था कनि त बादशाह जो हुकुम हो। चौकीदार बादशाही अदब पूरा करे हेठी ॻाल्हि शुरू कई त बादशाह सलामत, ॻाल्हि था कनि त हिकिड़े जंगल में हिकिड़ो शींहुं रहंदो हो। हिकिड़े जंगल में हिकिड़ो शींहुं रहंदो हो जेको उतां जे जंगल जो बादशाह लिखियो वेंदो हो। ते मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तिरपाक पाण आहे, पर ही ज़माने जे बादशाह जी ॻाल्हि आहे जंहिंजी फरमाइश ते चौकीदार ही किसो खयो हो त हिकिड़े जंग जो बादशाह शींहुं रहंदो हो। सॼे जंगल जा शींहं संस अॻियां पिया निमदा हुआ ऐं झुकंदा हुआ ऐं हुनजो सॼे जंगल में बादशाहियत हुई। सभु जानवर हुन खां पिया ॾिजंदा हुआ। सही उन ई जंग जे बादशाह शींहं वटि हिकिड़े दफ़े हिकिड़ो गिदड़ आयो ऐं अर्ज़ु कयाईं त ए जंग जा बादशाह, ए जंगल जो आदिल बादशाह, तूं ई हिन जंगल जो बादशाह आहीं ऐं पंहिंजी रेत जो निगहबान पिणु आहीं। आऊं गिदड़ तो वटि हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां, जेकॾहिं इजाज़त हुजे त अर्ज़ु करियां। त मुंहिंजा इजाज़त जॾहिं गिदड़ घुरी त गिदड़ जो इहो अर्ज़ु ॿुधी शींहुं चयो, तोखे इजाज़त आहे, भल तोखे जेको चवणो आहे चओ, तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ आऊं तयारु आहियां। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त गिदड़ चयसि त अदा शींहुं, मूंखे ॿाहिरि सफ़र ते वञिणो आहे ऐं मूंखे फ़क़ति हिकिड़ो बचिड़ो आहे, सो मां चाहियां थो त उहो तव्हांजे पनाह में छॾे वञा ऐं तव्हांखे ॾेई वञा, जीअं मुंहिंजे अचण ताईं तव्हां उनजी हिफ़ाज़त करे सघो ऐं आऊं पंहिंजो केॾां सफ़र ते वञिणो आहे उॾाई वञी पंहिंजो कमुकारु लाहे अचां। शींहुं चयसि त ठीकु आहे, तूं को बि फ़िक्रु न कर, भले पंहिंजो बचिड़ो मूं वटि छॾे वञ, मां हुनजो सार संभाल पाणे पियो कंदुसि। जॾहिं ताईं शींहुं इजाज़त ॾिनसि, गिदड़ दर ॾांहुं डोड़ंदो भॼंदो वियो ऐं पंहिंजे बचे खे वठी आयो ऐं उनखे शींहुं जे हवाले करे पाण सफ़र ते रवानो थी वियो। शींहुं उनजे बचे खे पंहिंजे बचड़नि वांगुरु संभालींदो रहियो ऐं उनजे ख़ासि ख़्यालु रखंदो रहियो। पर नेठि हिकिड़े ॾींहुं शींहं खे बि किथे वञिणो हो, सो सोचाईं त अॼु हिन जी हिफ़ाज़त कीअं करियां ऐं हीउ मूंसां गॾु सफ़र बि न करे सघंदो। सो शींहं छा कयो जो उन गिदड़ जे बचे खे पंहिंजी पुठी ते विहारे छॾियो, उन ई ख़्याल सां त हिनखे हाणे को बि जानवर नुक़सानु न ॾींदो ऐं को बगड़ वग़ैरह बि उनखे नुक़सानु न रसाए सघंदो ऐं हीउ मुंहिंजी पुठी ते हूंदो, जॾहिं आऊं ईंदसि त हीउ बि मूंसां गॾु हूंदो। सही चवनि था, ॻाल्हि था कनि त हिकु अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो हिकु बुखायल सिरण मथां उॾामदे पियो वियो, तंहिंजी निगाह उन ते पइजी वई। सी बुखायल सिरण जी जो गिदड़ जे बचिड़े ते नज़र पइजी वई, सो लामारो ॾेई गिदड़ जे बचे खे पंहिंजे चंबनि में खणी मथे उॾामी नज़र खां ई ग़ाइबु थी वियो। सही शींहं ओचितो जो इहो वाक़ियो ॾिठो त परेशान थी वियो त शींहं जे पुठनि ते वेठल गिदड़ जे बचिड़े खे को
बुखायल सिरण पंहिंजे चंबे में खणी वियो आहे। बहरहाल वाक़ियो थी वियो। कुझु ॾींहं गुज़रिया त होॾे गिदड़ बि सफ़र तां मोटियो त पंहिंजे बचिड़े जी खजी वञण जी ख़बर ॿुधाई। अञा बादशाह वटि पहुतो ई न त इन खां अॻु में ई माण्हू ॿुधाए छॾियसि संदसि संगती गिदड़नि ऐं ॿिए जानवरनि उते झंगल जे हुननि खे ॿुधाए छॾियसि त तुंहिंजो बचिड़ो अहिड़े तरीक़े सां शींहं वटां खजी वियो आहे। साईं सिधो शींहं वटि आयो ऐं पहुचण सां ई खेसि मया ॾींदे चयाईं ते तूं हेॾो सारो झंगल जो बादशाह मुंहिंजे बचिड़े जी हिफ़ाज़त न करे सघे। शींहं वराणियो त अदा गिदड़ तुंहिंजी ॻाल्हि वाक़ई सची आहे, पर मां ज़मीन जे जानवरनि खां हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो हो, पर हीअ आसमानी आफ़त अची कड़की आहे। उन खे भला मां छा थो करे सघियसि। उनखे रोकणु मुंहिंजे वस खां ॿाहिरि हो। हीअं ओचितो वाक़ियो थी वियो ऐं सिरण मथां झपको ॾेई तुंहिंजे बचिड़े खे खणी वियो। गिदड़ साईं उहो जवाबु ॿुधी ॾुखोयल चहिरो करे वापसि हलियो वियो ऐं शींहं बि इन ॻाल्हि ते पशेमान हो त वाक़ई हू मुंहिंजे बचिड़े जी हिफ़ाज़त न करे सघियो। ऐं पोइ शींहं मथे रपा खे ॿाॾाइण लाइ सजदे में किरी पियो ऐं इबादत करणु लॻो। चौकीदार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह जॾहिं चौकीदार जी इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं संदसि फ़िक्रु घटियो ऐं दिलि में चयाईं त ॿेली चौकीदार असां ते बि आसमानी का आफ़त अची कड़की आहे। हाणे इन खे टालण लाइ बि रब्बा खां सुवाल करियूं जीअं उहा मोकिली आहे। बसि पोइ त बादशाह सलामत हिकदमि मोटी महिलात में आयो ऐं अची पंहिंजे मौला पाक खे ॿाॾाईं ऐं अर्ज़ु कयईं ते मुंहिंजा रब्बा तूं ई ॾींदड़ आहीं ऐं तूं ई लाहींदड़ आहीं। असां ॿारनि ते पंहिंजी बाज कर ऐं असां तां ही मुसीबत दूरि कर। अलाह साईं बादशाह जी अर्ज़ु क़बूलु कयो ऐं तमामु घणो मींहुं वसियो। झंगल में मंगल थी विया, फ़सुल बि ॾाढा उम्दा थिया। थोरे ई अरसे अंदरि अन जा अंबार थी विया ऐं ॾुकर काफ़ूर थी वियो ऐं सॼो मुल्क ख़ुशहाल थी वियो। से मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां हू ॾुकार जो मारियल मुल्क ख़ुशहाल मुल्क बणिजी वियो। हिकु दफ़ो ॿीहर बादशाह जी अवाम में ख़ुशियूं फैलिजी वियूं ऐं बादशाह हुन पंहिंजे चौकीदार जी अकुलमंदी जो किस्सो ॿुधी मुतासिर थियो ऐं कहिड़े तरीक़े सां बादशाह पंहिंजे रब्बा खे राज़ी कयो। उमेदु आहे हिन कहाणी मां तव्हांखे मक़सदु ज़रूरु हासिलु थियो हूंदो ऐं हिन चौकीदार जी अकुल खां बि तव्हां मुतासिर थिया हूंदा, जंहिं पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु कंदे बादशाह खे कहाणी में हिकु अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾी जेको हूंदो हू डायरेक्ट सिधो सूं बादशाह खे न पिए चई सघियो। अदा साईं हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां फेसबुक ते वीडियो ॾिसी रहिया आहियो त असांजे फेसबुक पेज खे फॉलो करणु न विसारिजो ऐं दुआ में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।